ख़बर असां शेयर कंदासीं। मुबारकपुर भरिसां कारी इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। ॻोठ कसारो शहर वासी नौजवान गुलाम मोहम्मद शहर ते संदसि चाचे बहावल शहर कुझु ॾींहं अॻु कारे जो इल्ज़ाम हणियो, जंहिंखां पोइ नौजवान ॻोठ छॾे हलियो वियो हो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान कावड़ में अची आपघात करे ज़िंदगी जो अंत आंदो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। मुबारकपुर भरिसां कारी इल्ज़ाम हेठि नौजवान मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। ॻोठ कसारो शहर वासी नौजवान गुलाम मोहम्मद शहर ते संदसि चाचे बहावल शहर कुझु ॾींहं अॻु कारे जो इल्ज़ाम हणियो, जंहिंखां पोइ नौजवान ॻोठ छॾे हलियो वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान कावड़ में अची आपघात करे ज़िंदगी जो अंत आंदो आहे।